الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ ابتلى إبراهيم ربه بكلمات فأتمهن قال إني جاعلك للناس إماما قال ومن ذريتي قال لا ينال عهد الظالمين. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اسان جے متھاں انا گھڻا کرم ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जी महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल वारनि जे ख़वासतुनि, शरारतुनि ऐं ज़िद्दियतुनि जे तमाम तर वाक़ियात खे तफ़सील सां बयान कंदे एहसास ॾियारियो हो त दुनिया में केतिरा बि तव्हां आज़ादु ख़्याल छो नथी करे रहो, पर यादि रखिजो हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जंहिं ॾींहुं कोई कंहिंखे कमु न ईंदो, न उते का सिफ़ारिश तव्हांजी हलंदी, न उते तव्हांखे को दोस्त, को यार, मददगार मिलंदो, न उते तव्हां खां को एवज़ वठी करे तव्हांजी जान छॾी वेंदी। यादि रखो उन ॾींहं खां डिॼो। इहे हिकिड़े ढकियल अंदाज़ में अल्लाह तबारक व ताला जा वॾा अल्फाज़ बयानु थियल हुआ जेके काइनात सॼीअ जे इंसाननि जे लाइ रहनुमाईअ तौर ते बयानु थियल आहे। पोइ हाणे अल्लाह तबारक व ताला अॼोकिन आयतुनि में इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जेके आज़माइशूं इम्तिहान आंदा ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल आज़माइशुनि में कामयाबी हासिल कई, पोइ उन इम्तिहान में कामयाबु थियण खां पोइ इनाम तौर ते जेको मनसब हासिल कयो अल्लाह ताला उन जो बयानु फ़रमायो आहे। दुनिया जो इहो उसूल आहे त जंहिं बि माण्हूअ खे का तालीम ॾिबी आहे त पोइ उन इहा तालीम जे मुताबिक़त निस्बत सां उन जो इम्तिहान वठिबो आहे। पहिरियां पढ़ाइजे, सेखारिजे, पोइ उन इहा पढ़ाई ऐं सेखारियल तालीम जे विचां विचां हुतां हुतां उन जे पके ऐं पुख़्तगीअ ऐं क़ाबिलियत खे ॾिसण जे लाइ, सम्झण जे लाइ इम्तिहान कबो आहे त ॾिसूं असां वारी महिनत फ़ाइदेमंद साबित थींदी या रायगान वेंदी। पहिरियां पढ़ाइबो आहे, पोइ इम्तिहान वठिबो आहे। इहो दुनिया जो उसूल आहे। पर अल्लाह तबारक व ताला जी ज़ात जो जेको उसूल आहे दुनिया जे उसूलनि खां मुख़्तलिफ़ आहे। पहिरियां इम्तिहान वठंदो आहे, छो त तव्हांजे ऐं असांजे इम्तिहान में फ़र्क़ु आहे, अल्लाह ताला जे ज़ात जे इम्तिहान में फ़र्क़ु आहे। तव्हां ऐं असां इम्तिहान वठंदा आहियूं क़ाबिलियत जाचण जे लाइ त ॾिसूं हिन में क़ाबिलियत आहे या न। पढ़ायोसींसि, हाणे इम्तिहान वठूं होशियारु आहे या न, कामयाबु थींदो या न। क़ाबिलियत जाचींदा आहियूं, ज़हन होशियारी जाचींदा आहियूं। अल्लाह तबारक व ताला जेको इम्तिहान वठंदो आहे उहो क़ाबिलियत वाबिलियत कोन जाचींदो आहे, छो त हुनखे सॼी ख़बर हूंदी आहे। पहिरियां खां ई सॼी ख़बर हूंदी अथसि त हिन जे दिमाग़ में छा आहे, हिन जे दिलि में छा आहे, हिन जे अमलनि में छा आहे, सुभाणे छा कंदो। जॾहिं सॼी ख़बर अथसि त इम्तिहान छाजो। हुन जे इम्तिहान जो लफ़्ज़ साॻियो इम्तिहान आहे, इस्तेमालु लफ़्ज़ इम्तिहान जो थो थिए, बाक़ी हक़ीक़त में उन जो इम्तिहान न हूंदो आहे। जंहिंखां इम्तिहान वठंदो आहे, जंहिंखे आज़माईंदो आहे, उन जे शान, उन जे मर्तबे, उन जे इज़त ऐं अज़मत खे बुलंद कंदो आहे। अल्लाह ताला जो इम्तिहान माना कंहिंजे शान खे आला करणु, उत्तम करणु, दुनिया खे ॾेखारणु त हे बंदो मुंहिंजो हिन निस्बत जो अथव। इम्तिहान वठी दुनिया खे ॿुधाईंदो आहे त हीउ बंदो मुंहिंजो क़ाबिल आहे, बाक़ी पाण खे ख़बर हूंदी अथसि। हाणे ज़रा ॾिसिजो, अल्लाह तबारक व ताला फरमायो वइज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन,
जॾहिं आज़मायो इब्राहिम अलैहिस्सलाम खे पंहिंजे रब किन ॻाल्हियुनि सां, कुझु शयुनि सां, फ़अतम्महुन, पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि, उन्हनि समूरनि कमनि खे मुकमल कयो, इम्तिहान में पास कयो, आज़माइश में ठीक सही साबित थियो, कामयाब साबित थियो। पोइ जॾहिं आज़माइशुनि खां पोइ कामयाबी हासिल कयईं, अल्लाह तबारक व तआला खे दरख़्वास्त कयईं, या इलाहुल आलमीन, इम्तिहान बि थियो, कामयाब बि थियुसि, मूंखे छा मिलंदो? इम्तिहान में ज़रूरु जेको कामयाब थींदो आहे उनखे इम्तिहान खां पोइ इनाम मिलंदो आहे, पोइ खणी उनखे शाबाश जो लफ़्ज़ छो न मिले? इहो बि इनाम आहे। कोई ख़ुशीअ सां मुबारक छो न ॾिस? इहो बि मुबारक जो लफ़्ज़ उन जे कामयाबीअ जो इनाम आहे। गोया कि इब्राहिम अलैहिस्सलाम पुछे त मुंहिंजा रब साईं मूंखे छा मिलंदो? अल्लाह तबारक व तआला फरमायसि, क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा, मां तोखे माण्हुनि जो अॻुवाण बनाईंदुसि। अल्लाह साईं वाकई? हाओ। क़ाल व मिन ज़ुर्रियती, पोइ मुंहिंजे बि कंहिं औलाद खे इमाम बणाइजां, मुंहिंजो बि को औलाद खणजां इमामत जे लाइ, सभु न सही, को। अल्लाह तबारक व तआला फरमायसि, ठीकु आहे, तुंहिंजो मुतालबो मंज़ूर आहे, पर ॿुध, ला यनालु अहदिज़ ज़ालिमीन, जेके असांजे हुक्म जी, असांजे ॻाल्हियुनि जी नाफ़रमानी कंदा, पासीरा हूंदा, वाइदे ख़िलाफ़ी कंदा, मुंहिंजो वाइदो उन्हनि जे लाइ न अथई, तुंहिंजे औलाद मां जेके वाइदे ख़िलाफ़ी कंदा, मुंहिंजो अंजाम उन्हनि जे लाइ कोन आई। तुंहिंजो मुतालबो मंज़ूर आहे, पर जेके वाइदे ख़िलाफ़ी कंदा उन्हनि सां, उन्हनि जे लाइ मुंहिंजो वाइदो कोन आई। हाणे ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला जे आज़माइशुनि में आहे। कहिड़ियूं कहिड़ियूं आज़माइशूं आयूं? अल्लाह ताला हिते ढकियल लफ़्ज़नि में सिर्फ़ु जमा जो लफ़्ज़ फरमायो, बेकलिमातिन, कुझु ॻाल्हियुनि सां। कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं? मुख़्तसरनि चई वञजनि। पहिरियों इम्तिहान अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम जो हिन अंदाज़ में वरितो त अहिड़े ख़ानदान में पैदा कयईंसि जेको ख़ानदान, जेका क़ौम, जेको इलाइक़ो, जेको मुल्क सॼो बुत परस्तनि जो हो। उन इलाइक़े में पाले ताते जवान करे पोइ मथां ज़िमेदारी रखियईंसि त हिन सॼी क़ौम खे अकेले सिर सेखार त वहदहू ला शरीक, हिकु ख़ुदा आहे। साईं, को त मूंसां टेक भराईअ वारो, भाङे भाई वार, मूसा अलैहिस्सलाम सां हारून अलैहिस्सलाम वांगुरु को त मूंसां भाउ ॿेली हुजे, अकेलो हूंदे। साईं सफ़ा? हा, सफ़ा अकेलो हूंदे। हता कि तुंहिंजे घर वारा बि तुंहिंजा मुखालिफ़ आहिनि, तुंहिंजो पीउ आज़र बि तुंहिंजो मुखालिफ़ हूंदो, सभु बुत परस्त। इते तुंहिंजी तालीम हले, ॾिसूं त कीअं थो ॾीं। विढ़ी थो तालीम ॾीं या को अकुल सां, दानाईअ सां, हिकमत भरियो अंदाज़ थो अपनाई तालीम जो। सॼी दुनिया खे तालीम ॾियण जो अंदाज़ ॾिसूं तुंहिंजो कहिड़ो आहे? तुंहिंजो पंहिंजे ख़ानदान खे तरबियत करण जो अंदाज़ कहिड़ो आहे? पंहिंजे ख़ानदान मां ख़ुसूसन अबे अम्मा जे रिश्ते सां तरबियत जो अंदाज़ तुंहिंजो कहिड़ो आहे? ॾिसंदासीं, दुनिया ॾिसे। मां तोखे चूंडियो आहे। इहा वॾी आज़माइश हुई, वॾो इम्तिहान हो। अल्लाह तबारक व तआला जंहिं इम्तिहान में इब्राहिम अलैहिस्सलाम खे आज़मायो, ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे अबे खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे क़ौम वारनि खे, पंहिंजे माण्हुनि खे, कुटुंब, क़बीले, ख़ानदान खे कीअं तरबियत कई, क़ुर पाक वक़फ़े वक़फ़े सां उन जो अंदाज़ बयानु कयो आहे। कॾहिं बद अख़लाक़े जो लफ़्ज़ न ॻाल्हाई, कॾहिं शिद्दत न अपनाई, प्यार भरे अंदाज़ में, नसीहत वारे अंदाज़ में पास थी वियो। शिद्दत न करणी पई, पर इन जे मुखालिफ़त में बुत परस्त ज़िद्दियत में अची विया। पाण चिड़ाक न हो, पाण ज़िद्दियत में न आयो, कामयाब थी वियो। समूरनि खे तरबियत जो अलॻि अलॻि अंदाज़ अपनाई, मिठो, मोहबत वारो, दलीलनि वारो, सबूतनि वारो, एहसास वारो, मंझराइण वारो अंदाज़ अपनाई। जॾहिं इम्तिहान में पास थियो, अल्लाह तबारक व तआला ॿियो इम्तिहान विधुसि। हता कि इन इम्तिहान मां गुज़रण जे लाइ एॾो ॾुखियो मरहलो आयुसि जो संदसि क़ौम जो अॻुवाणो निमरूद बाहि तयारु करे उन मुछलायसि। बाहि में करण खां पोइ अल्लाह ताला उन जे कामयाबी जो सर्टिफिकेट बाहि खे हुकुम करे ऐलान करे ॾिनो, या नारु कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम, बाहि थधी थी वञे इब्राहिम ते। एॾी थधी बि न जो जहन्नम जो हिकिड़ो तबिको आहे, ज़महरीर, थधे में थधो,
वो थधो तबको जहन्नम जो भी जहन्नमी माण्हुनि खे अज़ाब तौर ते मिलंदो। एॾो थधो बि न थी वञा जो जहन्नम जो हिकिड़ो अज़ाब वारो तबको थी पवी सज़ा तौर ते। न न, सलामतीअ वारी थधी, न तंग कजांसि न को गरमाइश जे वार वांगुरु कजांसि। थधी मिठी मौसम जेका उनखे वणे, माना उन जे तबियत जे मुआफ़िक़ थी पहुजां। सलामनि जी माना इहा आहे। चलो ॿिए नंबर ते अल्लाह तबारक व तआला आज़माइश चईंसि त पंहिंजो इहो असली वतन अबाणो छॾ। साईं काॾे वञा? फरमाई शाम, मुल्क शाम हल। तमामु तर नबियनि जो, इमामनि जो, वलियनि जो उहो वतन आहे। हल बाबा होॾांहुं हली पियो। अञा उते वञी करे पहुतो ई कोन हो, अल्लाह तबारक व तआला फरमाइसि त इन शाम खे बि छॾ। उते जॾहिं पहुतो अल्लाह ताला फरमाइसि शाम खे बि छॾ। घर वारी पंहिंजे ॿार नंढे मासूम खे वठि, हल हल हितां। साईं काॾे वञा? काॾे वञा? हल हल अॻिते हल। जिब्राइल अलैहिस्सलाम रिवायत जे अंदरि ईंदो आहे, जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, नियापुर उन्हें अल्लाह ताला फरमायो त शाम खे बि छॾ, हल हितां। काॾे हलूं? चए अच मुंहिंजे कॾ। हले थो, गोया के ॼण त खयईंसि बगलम, हल त हलूं। वताईंसि हलंदे 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 जिते सर सब्ज़ इलाइक़ो अचे पियो, इब्राहिम अलैहिस्सलाम चएसि पियो जिब्राइल हिते हिते रहंदासीं? न न, अञा मंज़िल अॻिते आहे। वरी हलंदे 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 जिते आबादी हुई माण्हुनि जी, चई हिते हिते रहंदासीं? चई न न, अञा मंज़िल अॻिते आहे। हलंदे 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 बयाबान बर पट में वञी करे टिकायईंसि। अल्लाह ताला जो हिते हुकुम आहे। उहा जॻह इहा उहा हुई जेका अॻिते हली करे जिथे काबतुल्लाह शरीफ़ ठहिणो हुयो, उन जॻह ते छॾियईंसि। अञा उते छॾे वेठो, जिब्राइल अलैहिस्सलाम वियो। बुज़ुर्गनि लिखियो आहे जिब्राइल अलैहिस्सलाम जॾहिं हिते आंदुसि, अञा मस आस पास जे मंज़र खे ॾिसण लॻो। ही त रुगो बयाबान आहे, बर पट आहे, जंग ई जंग आहे, न को माण्हू, न घर, न घाट, न ॻोठ, न का आबादी, का शइ कान्हे का। अञा टिकियो ई मस। अल्लाह ताला फरमायो घर वारी आहे, नंढे ॿार खे हिते छॾ, तूं वरी हल पंहिंजे अबाणे वतन। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। साईं ॿार नंढड़ो, छॾ हिनखे, थञ प्याको आहे, कोई राशन वाशन कोन्हे, हल हितां। अल्लाह ताला जे मोहबत में घर वारीअ खे बि कोन ॾसियईं, उनखे उते छॾे करे उतां हलियो। घर वारी पंहिंजा चोले खां वठी छिकेसि थी, इब्राहिम ॾसे ई नथो सघेसि, हलियो सॾ थी करेसि। काॾे थो असांखे बयाबान बर पट में छॾियूं वञी? जवाब ई नथो ॾियसि, हलंदो थो वञे। हीअ बि नबीअ जी घर वारी चवणु लॻसि, छा भला तोखे अल्लाह ताला जो हुकुम आहे छा? चयईंसि हा। चए बसि पोइ ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे, तूं वञ। जंहिं रब तोखे हुकुम कयो आहे असांखे हिते छॾण जो, उहो रब असांजो बंदोबस्तु कंदो। हलियो वियो पंहिंजे अबाणे वतन। हाणे अबाणे वतन जॾहिं हलियो वियो, हेॾां बीबी हाजरा इन नंढे ॿार खे थन ॿियनि पियारण जे लाइ पंहिंजे राशन पाणीअ जी खाधे जी ज़रूरत पई, त दरमियान में सफ़ा ऐं मरवो पहाड़ी अथसि। हेॾां हिन पहाड़ीअ ते थी चढ़े, कुझु नज़र नथो अचे, वीरानी आहे। वरी लही, वरी हिन पहाड़ीअ ते थी चढ़े मरवे ते, ॾिसे थी कुझु नज़र नथो अचे, वरी लही थी अचे, वरी हेॾे थी वञे, वरी ईअं 7 चकर हाणे थी। 7 चकरनि जे हणण खां पोइ वरी अचे पंहिंजे मासूम बचड़े वटि वेहे थी। अल्लाह ताला खे इहे 7 चकर घर वारी इब्राहिम अलैहिस्सलाम जे घर वारीअ जा अहिड़ा वणिया, उम्मत मुहम्मदीअ ते हज जे अहकामनि में लाज़िम कया विया त इहे चकर हणंदा कयो। हाणे जॾहिं घर वारी अचे करे नंढे मासूम बचे वटि वेठी, हाणे ॿार जे राशन जो बंदोबस्तु कीअं कजे? जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, हिकु जॻह तां चश्मो पाणीअ जो जारी करे ॾिनईसि। किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त इहो नंढो बचिड़ो जेको हो इस्माइल नाले अॻिते करे हली करे पैगंबर बणियो, इन जे पेरनि जे खुड़नि जे हणण सां अल्लाह ताला उतां जिब्राइल अलैहिस्सलाम खे चयो त इशारो कर पर जो ज़मीन खे, त ज़मीन फाटी पवंदी, चश्मो निकिरंदो। कुझु ॻाल्हियूं बुज़ुर्गनि कटे करे साफ़ साफ़ बि बयानु कयूं आहिनि। जिब्राइल अलैहिस्सलाम उते अल्लाह ताला जे हुकुम सां पाणी जो चश्मो जारी कयो, पेरनि जी ॻाल्हि बयानु न कई, किथे रिवायतुनि में बयानु कई वई आहे। बहरहाल त जॾहिं पाणी जो चश्मो तयारु थियो, उन पाणीअ खे उभरंदे बीबी साहिब जॾहिं ॾिठो त उनखे मिटीअ जा ज़रा खणी करे पिया मनो ॾियणु शुरू कयईं। पोइ चयईंसि पाणी त वहे पियो, चयसि पई बीह बीह, अरबीअ में माना ज़म ज़म, बीह बीह।
अॼु ताईं उन पाणी जो नालो ज़मज़म आहे, सॼी दुनिया उनखे फ़ख्र सां पीअंदी आहे। इहो पाणी आहे उहो। इम्तिहान जो बदिलो, बाहि में आयो त इम्तिहान जो बदिलो, बाहि सलामती बणिजी वई, औलाद खे उते छॾे वियो, पाण अबाणे वतन हलियो वियो, हिननि खे इम्तिहान जो बदिलो इहो त हिते आबादी अहिड़ी थी पई जो उते मके जो शहर अॼु हिन वक़्तु मके में दुनिया जा सभु मेवा मौजूदु आहिनि, हालांकि उते फुटनि नथा, उते आबादी नथी थिए, उतां जी सरज़मीन इहे मेवा फुटाए नथी सघे, पथरीली ज़मीन आहे, दुनिया जा सभु मेवा उते ॾिनई, सॼी दुनिया में न मिलंदा उते मिलंदा। इब्राहिम अलैहिस्सलाम जो दुआउनि जो असर ऐं रब तबारक व तआला जे मथां एतिक़ाद करे हलियो वियो, छॾे ॿारनि खे, रब उहो ई रब आहे। इज़ इब्तला इब्राहीम रब्बहू, इहो लफ़्ज़ जेको ॾिनईंसि रब्बहू, रब लफ़्ज़ ई अहिड़ो आहे। रब, रब जी माना उमूमी तौर ते असां कंदा आहियूं त पालना करण वारो, पालण वारो, पर सचपच मां चवंदो आहियां रब उनखे चइबो आहे जेको आहिस्ते 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 कामयाबी जे मंज़िल खे पहुचाए। ॿार बि त आहिस्ते आहिस्ते पलंदो आहे, सम्झ अकुल दानाई बि माण्हू खे उथंदे खां ई जाइ जम खां कोन हूंदी आहे, आहिस्ते आहिस्ते ईंदी आहे, रब उनखे चइबो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे ईअं नवाज़े ॾिनई। पोइ इहे सभु आज़माइशूं इम्तिहान जॾहिं गुज़री विया तॾहिं अल्लाह ताला वरी फरमायोसि हाणे हिन बचे खे ज़बह कर। साईं हिक खां हिकु आज़माइश, सॼो कुटुंब कबीलो मुखालिफ़, अकेले सिर इम्तिहान त हुननि खे सुधार, वरी सुधरिया ई कोन, वरी बाहि जो इम्तिहान, उतां जान छुटी कोन, वरी वतन खे छॾण जो इम्तिहान, उतां छुटी कोन, वरी बच्चनि खे बयाबान बरपट में छॾण जो इम्तिहान, उतां छुटी कोन, वरी हाणे हिनखे ज़बह कयां हथ सां। सोच वीचार ई कोन कयईं, दिलि में को खुटको ई कोन आयुसि, वठी करे पंहिंजे बचिड़े खे हलियो। सूरत साफ़ात में उनजे बयान खे बि अल्लाह ताला कयो, समूरनि इम्तिहाननि खे वक़्फ़े वक़्फ़े सां अल्लाह ताला बयान कयो आहे। जॾहिं उते कोहण जे लाइ लेटाए त तव्हां इहो हज जे मौक़े में उलमा वटां ॿुधंदा आहियो, लेटाइण जे लाइ उनखे जॾहिं काटी कुल्हे ते रखियईं त ज़बह कोन करे सघियुसि, अल्लाह ताला उनजे फिदिये तौर ते ॿियो घटो जन्नत जो ॾेई करे उनखे क़ुर्बान करणु लाज़िम कयो। हाणे उम्मत मोहम्मदीअ जे मथां इहा क़ुर्बानी उन ॾींहं खां वठी अॼु ताईं लाज़िम आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला ईअं आज़मायो, पोइ हू आज़माइशनि में ईअं कामयाबु, पंहिंजे बचे खे पंहिंजे हथ सां काती रखी त ॾेखारे कोई, रखी ॾेखारे कोई, कंहिंजे दिलि में दिमाग़ में एतिरो दम ई कोन्हे। हा नफ़रत ऐं तासुब में अची करे सो करे वेंदो, मोहबत में अची करे कॾहिं बि न कंदो, हथ बि न विझंदो। नफ़रत में अची करे औलाद खे कोहनि था, मारनि था, औलाद पीउ माउ खे मारे थो, ज़िद्दियत में अची करे, पर मोहबत में कोई न कंदो। एॾो प्यारो होसि, फरमायो ईअं हुयईंसि ख्वाब में, जेका शइ प्यारी अथई उनखे क़ुर्बान कर, चई इहो प्यारो आहे, कोईंसि लेटाए ॾेखारियईंसि, पर रब तबारक व तआला बि बचाए ॾेखारियसि। त बहरहाल आज़माइशनि में जॾहिं कामयाबु थियो तॾहिं अल्लाह तबारक व तआला उनखे इमाम बनायो। आज़माइशनि में कामयाबीअ जे बदिले इमामत मिली। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला आज़मायो खोड़नि ॻाल्हियुनि में, मोटियूं मोटियूं कुझु ॻाल्हियूं बयानु कयूं वियूं, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके वॾनि वॾनि लफ़्ज़नि में आयतुनि में बयानु न थियूं, पर ख़ुलासतन इशारतन बयानु थियल आहिनि। खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आज़माइशूं इम्तिहान असांखे बि ॿुधाया विया। उन्हनि आज़माइशुनि ऐं इम्तिहाननि में क़ुरान पाक जे अंदरि असांखे मोमिननि कामयाबी रखंदड़ मोमिननि सालिहनि ॿारनि जूं सिफ़तूं अल्लाह ताला असांखे ॿुधायूं त अहिड़ा थी पोइ उहे अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि ॿुधायूं आहिनि। क़ुरान पाक जे अंदरि 30 सिफ़तूं आहिनि, 30 इस्लाम जा, ईअं खणी चऊं त इस्लाम जा मुकमल 30 हिसा आहिनि, 30 हिसा। इस्लाम मुकमल थींदो आहे 30 हिसनि में, उन्हनि मां 10 हिसा जेके आहिनि उहे सूरत तौबा में बयानु थियल आहिनि। उहे 10 हिसा कहिड़नि माण्हुनि में ईंदा, क़ुरान पाक उन्हनि जा लफ़्ज़ ॾिना, अत्ताइबून अलहामिदून अस्साइहून अर्राकिऊन अस्साजिदून अलआमिरून बिलमारूफ वन्नाहून अनिल मुनकर वलहाफिज़ून लिहुदूदिल्लाह। वरी बकाया 10 हिसा वरी सूरत मोमिनून में अल्लाह ताला बयान फरमाया, क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून। अल्लाह तबारक व तआला 10 सिफ़तूं हिते मोमिननि जूं हिते बयान कयूं। वरी 10 बकाया ॿियूं सिफ़तूं अल्लाह ताला सूरत अहज़ाब में, इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल क़ानितीन वल क़ानितात वस्सादिक़ीन वस्सादिक़ात, 10 सिफ़तूं इहे, इन्हनि सभिनी खे मिलायो त इहे कामिल इंसान जूं सिफ़तूं आहिनि।
टीह ई ये टीह सिफ़तूं जिते लॻियूं ॼण त उन इस्लाम खे मुकमल कयो। अल्लाह ताला एॾी वॾी तालीम ॾिनी आहे। पोइ हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे बज़ाहिर हिन आयत जे अंदरि समेटे करे ॾिसूं था त अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम जे आज़माइश जो इम्तिहान कयो आहे। पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम आज़माइश में कामयाब थियो आहे त अल्लाह ताला उनखे इनाम तौर ते क़ौम जो इमाम बनायो आहे ऐं औलाद मां बि कंहिं कंहिंखे इमाम बनाइण जो वाइदो कयो अथई। जीअं सभिनी औलाद खे नबी त पैगंबर कोन बनाएसि, पर इस्माइल अलैहिस्सलाम इसहाक अलैहिस्सलाम खे पैगंबर बनाए छॾियईं हुनजे औलाद मां। त पोइ इहो बि लफ़्ज़ फरमाई त जेके असांजे हुक्म जा ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा, असांजे अहकामनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा, उन्हनि सां असांजो अंजाम वाइदो नेकनि साड़ियनि जे इमाम बणाइण वारो न थींदो। इतां वॾा सबक़ मिलिया उम्मत मुहम्मदीअ खे। इन्हनि आयत जे लफ़्ज़नि मां सबक़ मिलियो त अॻवान उनखे चूंडियो जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामनि जो बाग़ी न हुजे। असांजा दुनिया में सभु अॻवान चूंडियल अहिड़ा आहिनि जेके बाग़ी आहिनि दीन जा। बेदीन हुजणु हिकु अलॻि सिफ़त आहे, दीन दुश्मन हुजणु हिकु अलॻि सिफ़त आहे। पुराणे ज़माने में ईअं हूंदो हो त इस्लामी मुल्कनि जा हुक्मरान बेदीन बणिजी वेंदा हुआ पर दीन जा दुश्मन न हुआ। हज्जाज बिन यूसुफ जे बारे में बि ईंदो आहे न, क़ुरान पाक जूं ज़ेरियूं ज़बरूं उनजे दौरान आयूं आहिनि त इहो बेदीन हुयो पर दीन दुश्मन न हो। अॼोके दौर जा मुस्लमान हुक्मरान बेदीन हुजण सां गॾु दीन दुश्मन बि आहिनि, तॾहिं असांजो दीन ख़तरे में आहे, मुस्लमान ख़तरे में आहिनि। अल्लाह तबारक व तआला हिते इहे लफ़्ज़ सेखारे छॾिया त पंहिंजो अमीर अॻवान उनखे बणायो जेको दीन जो बाग़ी न हुजे। अफ़सोस असां दीन खां ॿाहिरि जाऊं हलिया। ऐं ॿियो त इहे आज़माइशूं ऐं सिफ़तूं इन्हनि मोमिननि ते ईंदियूं जेके 30 सिफ़तूं क़ुरान पाक जे अंदरि बयानु कयूं वियूं आहिनि। हाणे असां जेकर इन्हनि सिफ़तुनि मां कंहिं बि हिकिड़े सिफ़त में आयासीं त तयारु थी वञूं, अल्लाह ताला तव्हां असांखे आज़माइश ऐं इम्तिहान मां गुज़ारींदो, पोइ हुनजे लाइ ज़हन पहिरियां खां ठहियलु हुजे। तॾहिं त अल्लाह तबारक व तआला चिटनि लफ़्ज़नि में केतिरनि जॻहियुनि ते फरमायो आहे अयहसबुल इंसानु अन युत्रक सुदा अहसिबन नासु अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां फरमायो आहे, माना जेको जेतिरो वधीक दीनदार हूंदो उन ते ओतिरे वधीक आज़माइश बि ईंदी। अल्लाह ताला तव्हां असांखे पहिरियां त आज़माइश खां बचाए, पर जे असांजे मुक़दर में आज़माइशूं हुजनि त रब तबारक व तआला शाला उन ते सही सलामतीअ सां कामयाबी जी तौफ़ीक़ बि पाण ई अता फरमाए, छो त असां में एतिरी दम ऐं हिमत कोन्हे का। अल्लाह पाक शाला तव्हां असांजे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।